वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त चीन गुज़िरियल 75 सालनि में बेमिसाल तरक़ी कई। पाकिस्तान ऐं चीनी कंपनियूं डिघे अरसे लाइ स्ट्रेटेजिक भाईवार आहिनि। माशी ताक़त जे लिहाज़ सां चीन जो को बि मट नाहे। 2010 ईस्वी जी तबाही आणींदड़ ॿोॾ में चीन पाकिस्तान जी भरपूर मदद कई। सदर शी जिनपिंग जी क़यादत में करोड़े माण्हू ग़ुर्बत खां ॿाहिरि आया। ख़िते में अमन, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ चीन जूं कोशिशूं तारीफ़ जोगियूं आहिनि। बीजिंग में पाकिस्तान चीन सिफ़ारती लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते तक़रीब कोठाई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी बि शिरकत। जंगबंदी बावजूद अमेरिका जा ॾखण ईरान ते हवाई में हमला। सेंटकॉम हमलनि जी तस्दीक करे छॾी। तर्जुमान सेंटकॉम जो चवणु आहे त इहे कार्रवायूं अमेरिकी फ़ौजनि खे इम्कानी ख़तरे खां महफ़ूज़ रखण लाइ कयूं वयूं आहिनि। अमेरिकी फ़ोर्सिस इन्हनि हंधनि खे निशानो बणायो जिते ईरानी फ़ौज तरफ़ां बारूदी सुरंगूं विछाइण वारनि ॿेड़ियुनि ऐं मिसाइल लॉन्चिंग साइट्स जी मौजूदगीअ जो ख़दशो हो। अमेरिकी सेंट्रल कमांड जारी जंगबंदी दौरान तहमुल जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे एहलकारनि जो दिफ़ा यकीनी बणाए रही आहे। ईरानी पार्लियामेंट जे क़ौमी सलामती कमेटी जे सरबराह इब्राहिम असीसी चयो आहे त हू एटमी मामलनि वांगुरु हरमुज़ लंघ खे कॾहिं बि ॻाल्हियुनि जो हिसो न बणाईंदा। अमेरिकी नाकाबंदी ख़तम थी त हरमुज़ मां गुज़रण जो अमल ईरान जे तइ कयल इंतज़ामनि तहत हूंदो। ईरान दबाव ऐं धमकियुनि आॾो न झुकंदो। सिफ़ारती महाज़ ते बराबरी जी पॉलिसी हुजणु घुरिजे। अमेरिकी सदर जी कूड़नि दावाउनि ते यकीन नाहे। हज जो रुकन आज़म वक़ूफ़ अॼु अदा कयो वेंदो। मिना में राति तरसण खां पोइ सॼी दुनिया मां आयल लखे हज पांधेड़ा फजर जी नमाज़ खां पोइ मैदान अरफात लाइ रवाना थी विया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो मिना में पाकिस्तानी हज पांधेड़नि जे कैंपनि जो दौरो। मुख़्तलिफ़ कैंपनि जो मुआइनो ऐं हज पांधेड़नि लाइ सहूलियतुनि जो मुशाहिदो कयो। बुज़ुर्ग हज पांधेड़नि सां मुलाक़ात। मोहसिन नक़वी चयो त हर हाजी हुननि जे लाइ ख़ासि आहे। अव्हां जे मसइलनि जे हल लाइ अमलो मौजूदु आहे। सऊदी अरब जी हुकूमत हिन भेरे हज पांधेड़नि जी पाकिस्तान में इमिग्रेशन जी तमामु घणी सहूलियत फ़राहम कई। ख़ासि तौर ते सऊदी वली उहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान ऐं हज जी वज़ारत जा थोराइता आहियूं। ईद उल अज़हा वेझो ईंदे ई माल पिणनि जी रौनक में इज़ाफ़ो। ढोरनि जे अघनि में इज़ाफ़े ते मालवंदनि ऐं वापारनि में छिकताण। कासाइन बिछुरियूं ऐं कातियूं तिखियूं करे छॾियूं। फ़ी ढोर ज़बह करण जो 10 खां 12,000 रुपया अघु मुक़ररु। ट्रांसपोर्टरनि भाड़ा वधाए छॾिया। पंहिंजनि प्यारनि सां ईद करण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान।